कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान ज़मीन में जेका ज़िंदा मखलूक आहे उनखे जगह ॾियण में, उनखे खाधो ॾियण में, उनखे पीतो ॾियण में, उनखे हयाती ॾियण में, उनखे मौत ॾियण में, उनजी ज़रूरियात खे पूरो करण में अल्लाह अकेलो आहे, उनजो को शरीक न आहे। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। मुख़्तसर हम्द व सलात खां बाद अज जे ख़ुतबे जो मौज़ू आहे अल्लाह ताला जा बाननि ते कहिड़ा हक़ आहे। सहीहैन जी हदीस आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला जा बाने ते हक़ ऐं बाने जा अल्लाह ते हक़ उन खे बयान कंदे फरमायूं, हक़ुल्लाहि अलल इबाद, अल्लाह ताला जो हक़ पंहिंजनि बाननि ते, ऐं यअबुदूहु वला युश्रिकू बिही शैआ, ही त उन जी इबादत कनि ऐं उन सां गॾु कंहिंखे शरीक न बनाए। बेज़ाहिर में ये ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु त अल्लाह जी इबादत कनि, ॿियो अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बनाए। लेकिन अरबी उसूल मुताबिक़ ॿियो जुमिलो पहिरें जुमिले जी वज़ाहत करे थो। माना इहा बनबी त हक़ुल्लाहि अलल इबाद, अल्लाह ताला जो हक़ पंहिंजनि बाननि ते, ऐं याबुदूहु, ही त इबादत कनि इन तरीक़े सां, ला युश्रिक बिही शैआ, इन हालत में जो इन इबादत के अंदर अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बनाए। यानी इबादत अहिड़ी जंहिंमें अल्लाह ताला सां गॾु कंहिंजी शराकत, कंहिंजी भाईवारी न हुजे। छो त शिरक थींदो ई इबादत जे अंदरि आहे। असां इबादत खे अलॻि सम्झूं था, शिरक अलॻि सम्झूं था, ईअं न आहे। इबादत जे अंदरि ई बानो अल्लाह ताला सां गॾु ॿियनि खे शरीक बनाईंदो आहे। निमाज़ इबादत आहे, निमाज़ जे अंदरि अहम रुकन सजदो आहे। तव्हां ॾिसंदा मुशरिका अल्लाह जे घर खे छॾे करे गैरनि जे आस्थाननि ते सजदो कनि था, पेशानी झुकाइनि था। सदको ऐं ख़ैरात इबादत आहे। मुशरिका किताब जी न आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे अक़ीदे जी ख़बर ॾिए थो त जअलू लिल्लाहि, अल्लाह ताला जे लाइ बनाईंदा आहिनि, मिनल हर्से वल अनआम नसीबा, ज़मीन मां जेका ओभर उभरे थी या जेको उन्हनि खे फ़ाइदो पहुचे थो, ऐं जानवरनि मंझां अल्लाह जे लाइ हिसो मुक़ररु कनि था। फ़क़ालू हाज़ा लिल्लाहि बिज़ामिहिम व हाज़ा लिशुरकाइना, पंहिंजे माल मां कढियल हिसे खे वरी ॿिनि हिसनि में तक़सीम कनि था। चवनि था ही अल्लाह जे लाइ, ही असांजे फलां महबूद जे लाइ। ईअं चइजे त को मुशरिक ईअं चवे त ही जानवर अल्लाह जे लाइ, ही पाॾो आमद राजे जे लाइ, हीअ शइ अल्लाह जे लाइ, ही कुकुड़ समन सरकार जे लाइ। ॻाल्हि हिकु ई आहे। फ़क़ालू हाज़ा लिल्लाहि व हाज़ा लिशुरकाइना, तक़सीम कंदा आहिनि, हीअ शइ अल्लाह जे लाइ, हीअ असांजे शरीकनि जे लाइ। लेकिन वरी अॻियां छा थिए थो? अल्लाह फरमाए थो, पोइ जेको हिसो अल्लाह जे लाइ मुक़ररु कनि था, पंहिंजे शरीकनि जे हिसे खे उन सां न मिलाईंदा, लेकिन अल्लाह जे हिसे खे गैरुल्लाह जे हिसे सां मिलाए छॾींदा। चवण जो मक़सदु त सदको ॾियणु, ख़ैरात ॾियणु इबादत आहे, लेकिन उन में शिरक आहे। जॾहिं अल्लाह सां गॾु गैर खे गॾियो, शरीक कयो। अहिड़े तरीक़े सां
नज़र न्याज इबादत आहे, अल्लाह जे लाइ कई वञिबी आहे। लेकिन अॼु असांजो हर मुस्लमान इन ॻाल्हि खे सम्झी चुको आहे, ॿुधी चुको आहे, ॾिसी चुको आहे। नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन, नज़रे अल्लाह न्याज़े फलां, इहो छा आहे? इबादत आहे। नज़र जे अंदरि माल न वञिबो आहे, रोज़ा रखिया वञिबा आहे, को ॿियो नज़र मञियो वञिबो आहे, सिर्फ़ु अल्लाह जे लाइ। अहिड़े तरीक़े सां इबादत जे अंदरि जेका अहम इबादत आहे उहा दुआ आहे। दुआ जो अक़ीदे सां गहरो ताल्लुक़ आहे। अक़ीदे तौहीद सां दुआ जो गहरो ताल्लुक़ आहे। इन वजह सां जो माण्हू दुआ घुरंदो आहे, मुसीबत में पुकारींदो आहे, मुश्किलात हल करण जे लाइ सॾींदो आहे, मजबूरी खे दूर करण जे लाइ तलब कंदो आहे। लेकिन जॾहिं अक़ीदो हूंदो अल्लाह खां सवा को मुश्किल कुशा न आहे, को हाजत रवा न आहे, को तकलीफ़ दूर करण वारो न आहे, त पोइ सिर्फ़ु अल्लाह खे सॾी। तंहिं करे फरमाई हक़ुल्लाहि अलल इबाद, अल्लाह जो माननि ते इहो हक़ आहे, ऐं याबुदूहु वला युश्रिकू बिही शैआ, अल्लाह जी इबादत ईअं कनि जो उन में कंहिंखे बि शरीक न बनाए। क़ुरान करीम सूरह मोमिन जे अंदरि अल्लाह ताला दुआ खे इबादत सॾियो आहे। फरमाई वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, तव्हांजे रब फरमायो आहे मूंखे सॾियो, आउं तव्हांजो सॾु ॿुधां थो, मूंखे पुकारियो, आउं तव्हांजी ज़रूरतुनि खे पूरो करियां, मूंखे सॾियो, आउं तव्हांजी हाजत पूरी करियां। अॻिते फरमाई इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती, बेशक उहे माण्हू जेके मुंहिंजी इबादत खां यानी मूंखे सॾण खां, मूंखां दुआ घुरण खां तकबुर कनि था, सयदखुलून जहन्नम दाखिरीन, उहे जहन्नम जे अंदरि दाख़िल थींदा। छा मक़सदु आहे? जेके अल्लाह खे नथा सॾीनि, अल्लाह खां नथा दुआ घुरनि, उहे जहन्नम में दाख़िल थींदा। इन जो मफ़हूम इहो न आहे त हर उहो शख़्स जेको अल्लाह खां न दुआ घुरे उहो जहन्नम में दाख़िल थी। मफ़हूम इहो आहे जो अल्लाह तबारक व तआला इंसान खे इन कैफ़ियत सां, इन फितरत ते पैदा कयो आहे जो इंसान खे मजबूरी हासिल थींदी। इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में ज़रूरु पुकारींदो, ज़रूरु सॾींदो, पोइ उन मुश्किल जे वक़्तु जंहिं अल्लाह खे न पुकारियो, अल्लाह खे न सॾियो, अल्लाह जी जॻह ते कंहिं ॿिए खां मुश्किल हल कराई, कंहिं ॿिए खां सुवाल कयाई, यदखुलून जहन्नम दाखिरीन, जहन्नम जे अंदरि दाख़िल थी। त सभ खां पहिरीं अल्लाह जो हक़ माननि ते इहो आहे जो माण्हू अल्लाह जी इबादत करे, इबादत अहिड़ी जो उन में कंहिं सां को शिरक न हो, ज़रे बराबर का मिलावट न हुजे। इहो अमल असां उन वक़्तु करे सघूं था जॾहिं असां पंहिंजे मालिक खे, पंहिंजे रब खे, पंहिंजे अल्लाह खे, पंहिंजे मुश्किल कुशा खे हक़ीक़त जी माना में सम्झी सघूं, उनखे सुञाणी वठूं। ताजुब लॻंदो आहे हिकु इंसान, हिकु मोमिन, मुस्लमान पंहिंजे रब खे सुञाणंदो न आहे, उनजो अल्लाह सां परे वारो तालुक़ हूंदो आहे। वजह इहा आहे जो असां पंहिंजे रब खे सुञाणूं ई नथा, उनजी ज़ात खां, उनजे सिफ़ात खां, उनजे अफ़आल खां असां काफ़ी गाफ़िल रहूं था। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मुशरिकीन मक्का सुवाल कयो, सुवाल कहिड़ो, उनसुब लना रब्बक, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजे रब जो नसबनामो बयानु कयो। छो त मुशरिक जंहिंजी बि इबादत कंदो उन जो को न को असुल हूंदो आहे, ख़ानदान हूंदो आहे, उन्हनि अल्लाह खे बि ईअं सम्झो। तंहिं करे चवणु लॻा त तूं पंहिंजे रब जो नसबनामो बयानु कर, किथां खां आयो, किथे पैदा थियो, छा तारीख़ आहे हुनजी, नसबनामे जे बारे में सुवाल कनि था। अल्लाह तबारक व तआला सूरह इख़लास नाज़िल कई जेका अल्लाह ताला जो तारफ़ बयान करे थी। सूरह इख़लास जे अंदरि
अल्लाह ताला 5 ॻाल्हियूं बयान कयूं आहे, जंहिंमां 2 शयुनि जो इक़रार करणो आहे ऐं 3 शयुनि जो इनकार करणो आहे। यानी तारुफ़ अल्लाह जी ज़ात जो सूरह इख़लास में अल्लाह पाण बयान कयो आहे, लेकिन अल्लाह ताला खे सुञाणो आहे असांखे कहिड़े तरीक़े सां 2 ॻाल्हियुनि जो इक़रार कंदासूं, 3 जो इनकार कंदासूं, पोइ असां पंहिंजे रब खे सुञाणे सघंदासीं। इख़्तिसार सां इन ॻाल्हि खे बयान कंदसि। कुल हुवल्लाहु अहद, जंहिं ॻाल्हि जो इक़रार करणो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा, कुल ऐं नबी चओ, कुल ऐं क़ुरान करीम पढ़ण वारा चओ, कुल ऐं मुस्लमान पंहिंजे रब जो तारुफ़ गैर मुस्लिम जे साम्हूं बयान कर, कुल ऐं ईमान जी दावा करण वारा पंहिंजे ईमान खे इन अल्फाज़नि सां साबित कर, अल्लाहु अहद, अल्लाह अकेलो आहे। सुवाल वरी पैदा थिए थो, अल्लाह कीअं अकेलो आहे? असां कीअं मञूं, कीअं सम्झूं अल्लाह जी ज़ात खे, कहिड़े तरीक़े सां उनखे अकेलो सम्झूं? अल्लाह वज़ाहत कई, कुल हुवल्लाहु अहद, इन्हनि अल्फाज़नि जी मुकम्मल क़ुरान करीम जो हिकु हिसो बनाए करे ऐं मुस्लमान चओ अल्लाह अकेलो आहे। आसमान खे बग़ैर थंभनि जे बिहारण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान खां पाणी नाज़िल करण में अल्लाह अकेलो आहे। इन कम में अल्लाह खे कंहिं ॿिए जी ज़रूरत न आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान ते सिज ऐं चंड जे निज़ाम खे जारी करण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान ते सितारनि खे मुनव्वर करण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान ते ॾींहं ऐं राति जी गर्दश खे आणण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ ज़मीन खे विछाइण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ ज़मीन जे अंदरि दरियानि खे वहाइण, जबलनि खे मेखो हणण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान ऐं ज़मीन में जेका ख़ल्क़त आहे, उन ख़ल्क़त खे पैदा करण में अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, चओ आसमान ऐं ज़मीन में जेका ज़िंदा मख़लूक आहे, उनखे जॻह ॾियण में, उनखे खाधो ॾियण में, उनखे पीतो ॾियण में, उनखे हयाती ॾियण में, उनखे मौत ॾियण में, उनजी ज़रूरियात खे पूरो करण में अल्लाह अकेलो आहे, उनजो को शरीक न आहे। अहिड़े तरीक़े सां काइनात जे ज़रे ज़रे ते कुल हुवल्लाहु अहद जो लफ़्ज़ दलालत करे थो। तंहिं करे क़ुरान करीम सूरह लुक़मान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिननि अल्फाज़नि सां इन ॻाल्हि जी वज़ाहत कई, हाज़ा ख़ल्क़ुल्लाह, हीअ अल्लाह जी ख़ल्क़त आहे। यानी आसमान हुजे, ज़मीन हुजे, आसमान ते रहंदड़ मख़लूक हुजे, ज़मीन ते रहंदड़ मख़लूक हुजे, काइनात जो ज़र्रो ज़र्रो, हत्ता के दाणो, हत्ता के खजूर, उन जे अंदरि खकड़ी, उन जे अंदरि पर्दो, ज़रो ज़रो खणी करे सुवाल कंदे पैदा करण वारो केरु आहे? हाज़ा ख़ल्क़ुल्लाह, क़ुरान करीम जी आयत दलील आहे त इन जे पैदा करण वारो अल्लाह। फरमाई कुल हुवल्लाहु अहद, इन ॻाल्हि जो इक़रार करणो आहे, सॼी मख़लूक खे पैदा करण में, उनखे रोज़ी मुहैया करण में, आसमान ज़मीन जे निज़ाम खे हलाइण में अल्लाह अकेलो आहे। अल्लाह समद, ॿी ॻाल्हि जो इक़रार करणो आहे त अल्लाह बेनियाज़ आहे। बेनियाज़ जो हिकु मफ़हूम इहो आहे त जेको मोहताज हूंदो आहे, उन्हनि खे उन्ही खे ॿियनि जी ज़रूरत हूंदी आहे। अल्लाह खे न इंसाननि जी ज़रूरत आहे, न मलाइकनि जी ज़रूरत आहे, न इबादत जी ज़रूरत आहे, न आसमान जे वजूद जी ज़रूरत आहे, न ज़मीन जे विछाइण जी ज़रूरत आहे। सॼी मख़लूक़ात ख़तम थी वञे हली, ऐलान थींदो अल्लाह जे तरफ़ खां, लिमनिल मुल्कुल यौम, अॼु बादशाहत कंहिंजी आहे? लिमनिल मुल्कुल यौम, अॼु बादशाहत कंहिंजी आहे? 3 मरतबा ऐलान थियण खां बाद अल्लाह जे तरफ़ खां ई जवाब मिलंदो, लिल्लाहिल वाहिदिल क़हार, बादशाहत उन ज़ात जी आहे जेको उन वक़्त बि हो जॾहिं आसमान ज़मीन जो निज़ाम न हो, उन वक़्त बि हो
जॾहिं इंसाननि जो वजूद बि न हो, उन वक़्त बि आहे जॾहिं सॼी दुनिया ख़तम थी चुकी आहे, वरी उन वक़्त बि रहंदो जॾहिं सॼी दुनिया खे दुबारा उथारियो वञे। त इन्हनि ॿिनि शयुनि जो इक़रार करिणो आहे। उन खां बाद सूरह इख़लास जे अंदरि टे ॻाल्हियूं ॿियूं बयानु कयूं वयूं। अल्लाह खे सुञाण जे लाइ, अक़ीदो बनाइण जे लाइ उन्हनि टिनी ॻाल्हियुनि जो इनकार कबो। टे ॻाल्हियूं कहिड़ियूं? लम यलिद, अल्लाह कंहिं मां पैदा न आहे थियो। वलम यूलद, अल्लाह मां को पैदा न आहे थियो। जेसि ताईं इंसान पंहिंजे दिलि सां इन ॻाल्हि खे नथो तस्लीम करे, उन वक़्त ताईं उहो मोमिन न आहे, बल्कि मुस्लमान चवण जो हक़दार ई न आहे। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु चयो, मरियम अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ाल चई। यहूदियन उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु चयो। अल्लाह छा फरमायो? फ़क़द कफ़र अल्लज़ीना क़ालू, उन्हनि माण्हू कुफ़र कयो जिन अल्लाह जे बारे में हीअं चयो। त जेकॾहिं इंसान इन ॻाल्हि खे नथो सम्झे त ज़ब्ज़ुब जो शिकार आहे। हदीस पाक के अंदर चए थो, सही मुस्लिम जी हदीस आहे, शैतान तव्हांखे विसविसा विझंदो, ख़्याल पैदा कंदो त आसमान अल्लाह पैदा कयो, ज़मीन अल्लाह पैदा कई, सिज ऐं चंड जो निज़ाम अल्लाह पैदा कयो, फला फला मखलूकात अल्लाह पैदा कई, भला अल्लाह खे कंहिं पैदा कयो? पाण फरमाइनि था मुस्लमान मोमिन जे दिल जे अंदर बि इहो ख़्याल पैदा थी सघे थो। पाण फरमायो जॾहिं इहो ख़्याल अचे फौरन अऊज़ बिल्लाह पढ़णो आहे, छो त इहो शैतान जे तरफ़ खां आहे। त ॿ ॻाल्हियूं थियूं, लम यलिद इनकार करिणो आहे इन ॻाल्हि जो त अल्लाह कंहिं मां पैदा थियो हुजे, नऊज़ बिल्लाह अल्लाह न कंहिं मां पैदा थियो आहे, न अल्लाह मां को पैदा थियो आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, अल्लाह जे मिसल काइनात के अंदर का शइ न आहे। यानी अल्लाह ताला इलाह, अल्लाह वो ख़ालिक आहे जंहिं आसमान ज़मीन पैदा कया, अल्लाह वो ख़ालिक आहे जंहिं सॼी मख़लूक़ात पैदा कई, अल्लाह वो ख़ालिक आहे जंहिं हर ज़िंदह शइ खे रूह अता कयो, अल्लाह वो ख़ालिक आहे जंहिं हर ज़िंदह खां जॾहिं चाहई रूह वापसि मोटाए करे मौत ॾेई छॾियई। इन्हनि तमाम उमूर जे अंदर अल्लाह जो को ॿियो मिसल न आहे, को ॿियो सानी न आहे। ईअं न आहे जीअं इहे उमूर अल्लाह कंदड़ आहे, ईअं को ॿियो सानी। क़ुरान करीम जे अंदर अल्लाह तबारक व तआला इंसान जी शिकायत भी पेश कई आहे। फरमाई ख़लक़ल इंसान मिन नुत्फ़तिन, असां इंसान खे नुत्फ़े खां पैदा कयो, फ़ैज़ा व ख़सीमुम मुबीन, पोइ उहो झगड़ालू थी पियो आहे। छा मक़सद आहे? अल्लाह ताला शिकायत जे तौर ते इन ॻाल्हि खे बयानु करे थो त इंसान पंहिंजी पैदाइश न ॾिसे, पैदा किथां थियो आहे? हिकु अहिड़े फुरे खां जंहिंजो ज़िक्र करणु, जंहिंजो नाले वठण खे बि ऐब सम्झंदो आहे, उहो अल्लाह जे लाइ झगड़ो कंदो आहे त सॼी मख़लूक अल्लाह पैदा कई आहे। छा अल्लाह खे को पैदा करण वारो न आहे? छा अल्लाह बग़ैर कंहिं वास्ते वसीले जे ॻाल्हि ॿुधे थो? छा इहे सभु कम करण वारो अल्लाह आहे? इन खां अलावा कई इख़्तिलाफ़ कनि था। अल्लाह फरमाए थो हालांकि इन इंसान खे अजीब फुरे खां पैदा करण खां बाद हर शइ असां इन जे लाइ ताबे कईसीं, हर शइ असां इन लाइ पैदा कईसीं। वल अनआम ख़लक़हा लकुम, क़ुरान करीम जो हिकु अंदाज़ इहो आहे जो अल्लाह तबारक व तआला ख़िताब जो सीगो, मुख़ातिब जो सीगो बयानु कंदो आहे ऐं चवंदो आहे तव्हां जे लाइ, जंहिंजो मक़सदु इहो आहे त क़यामत ताईं अचण वारा क़ुरान करीम खे मञण वारा उन्हनि खे अल्लाह मुख़ातिब थी रहियो आहे त इहो कमु असां तव्हां लाइ कयोसीं। फरमाई वल अनआम ख़लक़हा लकुम, चौपाइया उन्हनि खे असां तव्हां लाइ पैदा कयोसीं। फ़ीहा दिफ़उन व मनाफ़िउ व मिम्मा ताकुलून, उहे चौपाइया जेके तव्हां जे लाइ दिफ़ा आहिनि, तव्हां जे लाइ ज़ीनत जो सामान आहे। माल जे ज़रिए, दौलत जे ज़रिए इंसान ज़ीनत कंदो आहे, ज़ीनत अपनाईंदो आहे। फरमाई उन खां तव्हां खाओ बि था, उहे तव्हां जे लाइ दिफ़ा बि आहे। अल्लाह उहो आहे जंहिं युम्बितु लकुम, तव्हां जे लाइ ज़मीन खां ओभर उभारी। अल्लाह उहो आहे जंहिं तव्हां जे लाइ
उन ज़मीन मां उभरंदड़ ओभर जे अंदर बागात बनाया, ज़ैतून जा बाग आहिनि, खजनि जा बाग आहिनि, मुख़्तलिफ़ बागात आहिनि। अल्लाह नालो वठी करे इनामात खे बयान करे थी। वसख़र लकुम, अल्लाह उहो आहे जे तव्हां जे लाइ ताबे कयो अशम्स वल क़मर, हेॾो मुज़य्यन सिज आहे ऐं चंड आहे, जंहिं अल्लाह उन सिज ऐं चंड खे तव्हां जे लाइ ताबे बनायो। त चवण जो मक़सदु त अल्लाह ताला खे सुञाण जे लाइ सभ खां पहिरियों क़ाइदो सूरह इख़लास जे अंदरि बयानु कयो वियो त बानो ॿिनि ॻाल्हियुनि जो इक़रार करे त अल्लाह अकेलो आहे, ॿी ॻाल्हि अल्लाह बेनियाज़ आहे, टिनि ॻाल्हियुनि जो इनकार करे त अल्लाह कंहिं मां पैदा न आहे, अल्लाह जो को औलाद न आहे ऐं अल्लाह जेका मिसल काइनात में हस्ती न आहे। उन खां बाद असां सूरह फातिहा निमाज़ जी हर रकत जे अंदरि पढ़ूं था। असां कॾहिं गौर कयोसीं अल्लाह जे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ जी हर रकत जे अंदरि इहा सूरत छाजे करे वाजिब कई? इन जी वजह इहा आहे जो हर रकत जे अंदरि माण्हू अल्लाह सां वाइदो कंदो आहे ऐं असां जेकॾहिं सिर्फ़ फ़र्ज़ निमाज़ अदा करियूं, फ़र्ज़ निमाज़ जी रकात खे शुमार करियूं, तॾहिं बि राति ऐं ॾींहं जे अंदरि 17 मरतबा माण्हू अल्लाह सां वाइदो करे थो, एग्रीमेंट करे थो। वाइदो कहिड़ो आहे? पहिरीं त माण्हू अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ऐं हमद बयान करियां थो उन अल्लाह जी जेको रब आहे जहाननि जो, अर्रहमान रहीम, हमद बयान करियां थो उन अल्लाह जी जेको रहमान बि आहे, रहीम बि उन जी सिफ़त आहे। मालिक यौमिद्दीन, हमद बयान करियां थो उन अल्लाह जी जेको क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। उन खां बाद माण्हू वाइदो करे थो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ख़ासि तुंहिंजी ई इबादत करियूं था, ख़ासि तोखां ई मदद तलब करियूं थी। अल्लाह ताला सां माण्हू वाइदो करे थो राति ऐं ॾींहं में केतिरा ई मरतबा। उन खां बाद अॻी आयत जे अंदरि आहे एहदिना सिरातल मुस्तक़ीम, ऐं अल्लाह इबादत तुंहिंजी करियूं था, मदद तोखां तलब करियूं था, लिहाज़ा सिरात मुस्तक़ीम ते असांखे क़ाइम रख। इय्याका नअबुदु जे वाइदे खां बाद माण्हू तलब करियो आहे एहदिना सिरातल मुस्तक़ीम, जंहिंजी हिकमाना इहा आहे त सिधी वाट जो ॾस ॾे। लेकिन सुवाल इहो पैदा थिए थो, असां जॾहिं सिधी वाट ते आहियूं, रसूलुल्लाह जे तरीक़े ते आहियूं, पोइ इन्हनि अल्फाज़नि जे दोहराइण जो छा मक़सदु आहे? त इन जी ॿी माना इहा आहे त एहदिना सिरातल मुस्तक़ीम, ऐं अल्लाह सिरात मुस्तक़ीम ते क़ाइम रख। तंहिं करे ज़िंदगी भर माण्हू इहो वाइदो करे थो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ऐं अल्लाह जॾहिं असां इबादत तुंहिंजी करियूं था, मदद तोखां तलब करियूं था, त पोइ असांखे सिरात मुस्तक़ीम ते क़ाइम रख। छो त चाहत इंसान जे वस जे अंदरि आहे, लेकिन उन चाहत जे ज़रिए तकमील ते पहुचण, इंतिहा ते पहुचण इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे। इंसान चाहे थो सिधे रस्ते ते हुजां, लेकिन हमेशह उन ते बाक़ी रहे, या इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे। तंहिं करे फरमायो वियो एहदिना सिरातल मुस्तक़ीम, जीअं माण्हू इहो वाइदो करे थो त ज़िंदगी भर अल्लाह तुंहिंजी इबादत कंदसि, तोखां मदद तलब कंदसि, अहिड़े तरीक़े सां अर्ज़ करे थो त ज़िंदगी भर सिरात मुस्तक़ीम ते क़ाइम रख। जहिड़े तरीक़े सां हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु जो कौल आहे त अरफ़्तु रब्बी बिफ़स्सिल अज़ाइम, मूं पंहिंजे रब खे इरादनि जे तब्दील थियण सां सुञाणी वरितो त इंसान जे वस में कुझु बि न आहे। इंसान हिकु इरादो करे थो, कम ॿिए तरीक़े सां थी वञे थो। मालूम थियो जेका मुंहिंजी चाहत हुई, जीअं मूं करणु चाहियो थे, उहो अल्लाह खे पसंदि न हो, मुंहिंजे लाइ अफ़ज़ल उहो हो जेको थी चुको आहे। उन खां बाद अल्लाह ताला जी ज़ात जो तारुफ़ कलिमे ला इलाहा इल्लल्लाह जे ज़रिए माण्हू इन कलिमे खे सम्झे ऐं पंहिंजे रब खे सुञाणी वठे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेका पहिरीं दावत पेश कई, उहा कलिमे ला इलाहा इल्लल्लाह जी दावत आहे। पाण फरमाइनि था अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, ऐं इंसानो
ला इलाहा इल्लल्लाह जो इकरार करियो, तमलिकुल अरब वल अजम, अरब और अजम जा मालिक बणजी वेंदा। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, ला इलाहा इल्लल्लाह चओ, दुनिया ऐं आख़िरत के अंदर कामयाब थी वेंदो। पहिरीं दावत ते पंहिंजी मुखालफ़त थिए थी। उहे मके जा मुशरिका जेके पाण खे सादिक चवंदा हुआ, अमीन चवंदा हुआ, पंहिंजे अमानत जा गुण ॻाईंदा हुआ, पंहिंजे सिद्क़ो अमानत खे पंहिंजे कचहरियुनि जे अंदर मजलिसनि जे अंदर बयान कंदा हुआ, पहिरीं दावत पेश कनि था, गारियुनि जो पहिरियों पत्थर पाण ते पहुचे थो। अबू लहब चवे थो तब्बन लक या मोहम्मद, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ हलाकत हुजे। उन खां बाद पाण खे जादूगर चयो वियो, काहिन चयो वियो, तौहीन कई वई, पत्थर हया विया, जिस्म मुबारक मां खून वहन लॻो, पंहिंजे जिस्म अतहर ते कई तरीक़नि सां ज़ख़म लॻा, पंहिंजे कंध मुबारक में कपिड़ो विझी करे पाण खे घसेटण जी कोशिश कई वई। इहो सभु छाजे करे? छा पाण फरमायो त लात खे न मञो, उज़्ज़ा खे न मञो? पहिरीं दावत जे अंदर सिर्फ़ इहा ई ॻाल्हि पेश कनि था, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा को इलाह न आहे, जंहिंजी माना इहा आहे अल्लाह ताला जी ज़ात, उन जो नालो अल्लाह आहे। लेकिन अल्लाह जी ज़ात छा आहे? अल्लाह जी ज़ात इलाह आहे। अल्लाह ऐं इलाह ॿ अलॻि शयूं आहिनि। अल्लाह जी ज़ात जो नालो आहे। इलाह चइबो आहे उन महबूद खे जेको मुश्किल कुशा हुजे, हाजत रवा हुजे, मुसीबतूं दूर कंदड़ हुजे, नेमतूं अता कंदड़ हुजे, औलाद ॾींदड़ हुजे, हयाती बख़्शींदड़ हुजे, मौत ॾींदड़ हुजे, इज़त बख़्शींदड़ हुजे, काइनात जो ज़रो ज़रो जंहिंजे हथ में हुजे उनखे इलाह चइबो। नबी साईं जॾहिं फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, चओ त अल्लाह खां सवा को इलाह न आहे, त तमाम महबूदनि जो इनकार थी वियो हलियो। तंहिं करे मके जा मुशरिका फौरन मुखालिफ थी विया। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ, ज़ात खे सुञाण जे लाइ, इलाह सम्झण जे लाइ ॿ अहम क़ाइदा। हिकु अल्लाह उहो आहे, यानी इलाह उहो आहे, महबूद उहो हुजे जेको मुख्तार कुल हुजे। नंबर ॿ, महबूद उनखे चइबो जेको आलिमुल ग़ैब हुजे। इहे ॿ अज़ीम सिफ़तूं आहिनि जेके अल्लाह खां सवा कंहिंमें न आहे। अल्लाह जो हिकु मानो महबूब मानो जंहिंजो वाक़ियो मशहूरु आहे, दरिया जे किनारे ते आयो, ॿेड़ी गुज़रे थी, सम्झनि था मुसाफ़िर आहे, मुसाफ़िर सम्झी करे ॿेड़ीअ में ॿेड़ी वारा सुवार कनि था, अॻियां हली करे गिरदाब अचे थो, कुन अचे थो, ॿेड़ी ॿुॾण जो ख़तरो थिए थो, त चवनि लॻा ॿेड़ीअ मां को हिकु माण्हू ॿाहिरि कढियो वञे, तव्हां त वज़न हल्को थिए, बाक़ी बची पवनि हलिया। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे। पुखा विझ वञनि था, यूनुस अलैहिस्सलाम जो नालो अचे, माण्हू ॾिसनि था त ही शख़्स इंतिहाई नेक माण्हू लॻे थो, उछलाइण जो न आहे। छो त अल्लाह जे नबीअ जे चेहरे ते नबूवत जो उहो नूर हूंदो आहे जेको तमाम इंसानियत जे अंदर वो एतिरो मुनव्वर ऐं रोशन हूंदो आहे जो अल्लाह जे तरफ़ खां इहा शइ मुस्लमान जे लाइ दलील बणिजी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मके खां हिजरत करे मदीने अचनि था, हज़रत अब्दुल्ला जेको अब्दुल्ला इब्न सलाम यहूदियुनि जो वॾो आलिम आहे, घर खां निकितो इन इरादे सां त वञी करे ॾिसां वाक़िअतन उहो सचो नबी आहे जंहिंजो पैगाम खणी करे मूसा अलैहिस्सलाम आयो, जंहिंजी ख़ुशख़बरी खणी करे ईसा अलैहिस्सलाम आया। इन नियत सां निकितो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरे अतहर ते निगाहूं पवनि थियूं। अब्दुल्ला इब्न सलाम जे ज़बान ते अल्फाज़ अचनि था, वल्लाहि इन हाज़ल वजह लैस बिवजहिन कज़्ज़ाब, अल्लाह जो कसम हियो चेहरो कूड़ो चेहरो थी नथो सघे। यूनुस अलैहिस्सलाम जे भाइरनि, यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि यूसुफ अलैहिस्सलाम सां ज़िद छाजे करे कयो, खूह में छो उछलायो? यूसुफ जे नंढपुण जे अंदर ई, नंढपुण जी उमिरि जे अंदर उन जे चेहरे ते नूर नबूवत हो जेको ॿियनि भाइरनि खे हासिल न हो। इहा ई शइ मेन उन्हनि जे हसद जो सबबु बनी आहे त सुञातो न थिए
लेकिन चेहरो ॾिसी करे चवण लॻा हिन शख़्स खे दरिया में उछलायो। ॿिए दफ़ा पुखो विधो वञे थो, टे दफ़ा पुखो विधो वञे थो, नालो यूनुस अलैहिस्सलाम जो आयो। उन्हनि खे इहा ख़बर न हुई त ही को नबी आहे, इहो आज़ाज़, इहो शरफ़, इहो मकाम था मुंहिंजे आका आयशा जे ताजदार, आमना जे लाल, सैयदुल अव्वलीन वल आखिरीन, वालिय बतहा, साहिब काब कौसैन औ अदना, इमामुल अंबिया, इमामुल हुदा, साहिबुल वरा, साहिबुल शफा, साहिब मकाम महमूद, जन्नत जो फातिह मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जो आहे, जो पाण फरमाइनि था काइनात जो ज़रो ज़रो मूंखे सुञाणे थो ऐं अल्लाह जो नबी आहे। सीरत पढ़ी करे ॾिसो, तव्हांखे नज़र ईंदो कॾहिं पथर आहे जेको सलाम पेश करे पियो, कॾहिं थुड़ आहे जेको रोई रहियो आहे, कॾहिं कंकरियूं आहिनि जेके सुभान अल्लाह चवनि पियूं, किथे दीमक उॾोई आहे जेका पंहिंजे दिफ़ा जे लाइ पने खे खाई रही आहे, कॾहिं गेलड़ आहे रसूलुल्लाह जे बचाव जे लाइ ॼार विछाए रहियो आहे, किथे ॾेंबू आहिनि जेके दुश्मन खे परे कनि पिया। इहा हस्ती, इहा अज़मत, इहो मकाम था आमना जे लाल खे हासिल हो, लेकिन तमाम अंबिया उन्हनि जो पंहिंजे उम्मत जे अंदरि जेको मकाम आहे तमाम उम्मतूं गॾिजी करे उन मकाम खे पहुची नथियूं सघनि। त आहे त अल्लाह जो नबी, लेकिन ॿेड़ी वारा सुञाण न पिया यूनुस अलैहिस्सलाम खे खणी करे उछलायो वञे थो। यूनुस अलैहिस्सलाम जे वाक़े जे अंदरि अक़लमंद इंसान जे लाइ कई निशानियूं आहे। इहा अज़ीम निशानी आहे जो ॿेड़ीअ जे अंदरि सुवार आहे, अल्लाह जो नबी आहे, नबी ज़िंदा ॿेड़ीअ जे अंदरि मौजूद आहे। ॿेड़ी पुॾे थी, नबीअ खे ॿाहिरि कढियो वञे थो त ॿेड़ीअ वारा बची वञनि था। अॼु असांजे साम्हूं पेश कयो वेंदो आहे त फलां बुज़ुर्ग 12 साल जे पुॾल ॿेड़े खे तारे वरितो। क़ुरान करीम चए थो इन फी ज़ालिका लआयातिल लिउलिल अलबाब, अक़लमंद इंसान जे लाइ निशानी मौजूद आहे। असांजो अक़ीदो आहे त हिकु तरफ़ अल्लाह जो नबी हुजे, चाहे कहिड़ो बि नबी हुजे, अंबिया मंझा हिकु तरफ़ अल्लाह जो नबी हुजे, ॿी तरफ़ आदम अलैहिस्सलाम खां वठी करे तमाम इंसाननि जे अंदरि जेके औलिया आहिनि, अतकिया आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उलमा आहिनि, मुहद्दिसीन आहिनि, सभिनि खे जमे कयो वञे। सभ जा सभु गॾिजी करे कंहिं हिकु नबी ऐं रसूल जे मक़ाम खे पहुची नथा सघनि। नबी ज़िंदा आहे, ॿेड़ी बची नथी सघे, ॿेड़ीअ खां ॿाहिरि कढियो वियो, उन खां बाद माण्हू बचनि। अहिड़े तरीक़े सां यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में पहुची वियो। मच्छीअ जे पेट जे अंदरि यूनुस अलैहिस्सलाम छा चवे थो? ला इलाहा इल्ला अंता, इलाह जी वज़ाहत करे थो। यूनुस अलैहिस्सलाम जे अल्फाज़नि जे ज़रिए अल्लाह ताला क़यामत ताईं अचण वारी इंसानियत जे लाइ इहा ख़बर ॾियणु चाही, इहो वाक़ियो सम्झाइणु चाहियो त अल्लाह उहो आहे। यूनुस अलैहिस्सलाम जो अक़ीदो आहे त आऊं इलाह उनखे मञा थो जेको मच्छीअ जे पेट जे अंदरि मुंहिंजे हिन सॾ खे ॿुधी रहियो आहे ऐं मूंखे हिन मुसीबत खां ॿाहिरि कर। तंहिं करे ईअं कोन चयईं दुआ घुरे हा अल्लाह हिन मुसीबत खां ॿाहिरि कढ, दुआ घुरे हा अल्लाह मच्छीअ जे पेट खां ॿाहिरि कढ, बल्कि अल्लाह जी तारीफ़ करे थो, अल्लाह जी उलूहियत जो इक़रार करे थो। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका, पंहिंजी ग़लतीअ जो बि इक़रार, अल्लाह जी उलूहियत जो इक़रार, अल्लाह जे सुभान हुजण जो बि इक़रार करे। वाक़े जे अंदरि कई नसीहतूं मौजूद आहे। अल्लाह तबारक व तआला यूनुस अलैहिस्सलाम जे वाक़े खे बयान कंदे छा फरमायो? फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन, जेकॾहिं मच्छीअ जे पेट जे अंदरि मुंहिंजी तस्बीह न बयान करे हा ललबिस फी बत्निही इला यौम युबासून, क़यामत जे ॾींहं ताईं मच्छीअ जे पेट में रहे हा। अल्लाह खां सवा को न हो जो उनखे मच्छीअ जे पेट खां ॿाहिरि कढीसि। असां जेकॾहिं इहो चई सघूं था मच्छीअ जो पेट फाड़े करे उन खां ॿाहिरि कढणु आसान आहे, असां चऊं था आसान उन वक़्तु आहे जॾहिं असांखे ख़बर पइजे त कहिड़ी मच्छी आहे, मच्छीअ जे पेट में केरु आहे। इहा इन शइ जो ताल्लुक़ आलिमुल ग़ैब हुजण सां आहे। इहा सिफ़त सिर्फ़ अल्लाह जी ज़ात जी आहे। तंहिं करे पाण ऐलान कनि था क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह
ऐं मके जा मुशरिको ला इलाहा इल्लल्लाह चओ तमलिकुल अरब वल अजम, अरब अजम जा मालिक बणिजी। ईअं न आहे सिर्फ़ ज़बान जे इक़रार सां तौहीद साबित थी वञे हली। ये मके जा मुशरिक आहे, जिन खे मुशरिक असां नथा चऊं, क़ुरान करीम चए थो उन्हनि खे मुशरिक अल्लाह ताला चयो आहे। लेकिन उनजो अक़ीदो छा हो? उन्हनि जो अक़ीदो हो अल्लाह ताला ख़ालिक आहे, उन्हनि जो अक़ीदो हो अल्लाह ताला राज़िक आहे, उन्हनि जो अक़ीदो हो आसमान खां रोज़ी नाज़िल कंदड़ अल्लाह, उन्हनि जो अक़ीदो हो ज़िंदा खे मुर्दा मां, मुर्दा खे ज़िंदे मां पैदा कंदड़ अल्लाह, उन्हनि जो अक़ीदो हो त रात के ॾींहं में तब्दील कंदड़, ॾींहं खे रात में तब्दील कंदड़ अल्लाह जी ज़ात आहे। क़ुरान करीम सूरह यूनुस जे अंदर अल्लाह ताला उन्हनि जो अक़ीदो बयान कयो। फरमाई कुल तव्हां इन्हनि खे चओ मन यरज़क़ुकुम मिनस समाए वल अर्ज़ अम्मन यमलिकु समा वल अबसार वमन युख़रिजुल हय्य मिनल मय्यित व युख़रिजुल मय्यित मिनल हय्य वमन युदब्बिरुल अमर। इन खां सवाल कर उहो केरु आहे जेको आसमान खां बरसात नाज़िल करे थो, आसमान ज़मीन खे पैदा कंदड़ आहे, आसमान खां रोज़ी मुहैया कंदड़ आहे, ज़िंदा खे मुर्दा में, मुर्दा खे ज़िंदा बनाए, उहो केरु आहे रात ऐं ॾींहं जे निज़ाम खे हलाए। अल्लाह ताला फरमाए थो फसयक़ूलून अल्लाह, इहे सभु जो सभु चवंदा इहे कमु कंदड़ अल्लाह जी ज़ात आहे। पोइ मुशरिक कीअं थिया? अल्लाह खे सॾीनि था, अल्लाह जी इबादत कनि था। अॼु बि काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त निमाज़ बि पढ़नि था, अल्लाह खे सॾीनि था, हर मुसीबत में अल्लाह खे पुकारीनि था। मुशरिक कीअं थिया? मके जे मुशरिकीन जो अक़ीदो अल्लाह ताला बयान कंदे उन्हनि खे मुशरिक इन बिना ते चयो जो उहे फरमाई उहे अल्लाह खां सवा इलान खे सॾींदा हुआ ऐं चवंदा हुआ हा उला शुफ़ाउना इंदल्लाह, हे अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहे। अॼु असां बि चवंदा आहियूं हे बुज़ुर्ग आहिनि, कमाए सुता आहिनि, अल्लाह असांजी ॿुधे न पियो, हिननि जी टारे न पियो। तंहिं करे मके जे मुशरिकनि जो अक़ीदो बयान कई, चवनि लॻा मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, असां अल्लाह जी इबादत ऐं हिननि खे इन करे सॾियूं था इहे असांखे अल्लाह जे क़रीब बनाइनि, इहे असांजा अल्लाह जा सिफारिशी बनबा। त साबित थियो त अल्लाह ताला जे उहे तमामु उमूर आहे जेका अल्लाह जी ज़ात करे थी, उनमें ज़रे बराबरि शराकत उनखे शिरक चइबो आहे। तंहिं करे बानो पहिरीं अल्लाह खे सुञाणी वठे त अल्लाह जो अक़ीद अल्लाह सां असांजो कहिड़ो तालुक़ हुजणु घुरिजे। उन खां बाद इंसान जेके बि अमल कंदो अक़ीदा तौहीद आहे त मामूली खां मामूली अमल बि कामयाबी जो सबबु बणिजे थो। जेकॾहिं अक़ीदा तौहीद न आहे त इंसान नेकिन जा चाहे केतिरा बि अंबार हुजनि, क़ुरान करीम चए थो हवा मंसूरा, हवा जे अंदरि उॾी वेंदा। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला टे वॾा चैलेंज न मुशरिकीन मक्का खां सवाल कया आहिनि। हिकिड़ो सवाल इहो कुल अरअयतुम, ऐं नबी तव्हां खे चओ अरअयतुम तव्हांजो छा ख़्यालु आहे कहिड़ी ॻाल्हि जे बारे में इन जअलल्लाहु अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामा, जेकॾहिं अल्लाह हुकुम जारी करे क़ियामत जे ॾींहं ताईं हमेशह जो हमेशह राति बंदी वञे, ॾींहुं पैदा न थिए, मन इलाहुन गैरुल्लाह, अल्लाह सवाल करे थो मन इलाहुन गैरुल्लाह, भला ॿुधायो जेकॾहिं अल्लाह हुकुम जारी करे राति क़ाइम थी वञे हली, कहिड़ो इलाह आहे अल्लाह खां सवा यातीकुम बिज़ियाइन, जेको तव्हां वटि ॾींहुं आणे ॾेखारे। मके जे मुशरिकनि जे साम्हूं चैलेंज ॾिनो वियो। 360 बुतनि खे माबूद मञण वारा चैलेंज जो जवाब ॾेई न सघिया। अल्लाह वरी फरमायो कुल अरअयतुम, ऐं नबी तव्हां इन्हनि खे चओ इन जअलल्लाहु अलैकुमुन नहारा सरमदन इला यौमिल क़ियामा, जेकॾहिं अल्लाह ताला हुकुम जारी करे क़ियामत ताईं हमेशह जो हमेशह ॾींहुं बाक़ी रहे, राति न अचे, अल्लाह फरमाए थो मन इलाहुन गैरुल्लाह, अल्लाह खां सवा कहिड़ो इलाह आहे, अल्लाह खां सवा कहिड़ो मुश्किल कुशा आहे, यातीकुम बिलैलिन तस्कुनून फीह, जेको इलाह राति आणे ॾेखारे, जंहिं राति खे अल्लाह हुकुम कयो ॾींहुं हमेशह बंदी वियो हलियो, अल्लाह खां सवा को अहिड़ो महबूद आणियो जेको उन ॾींहं खे राति में तब्दील करे ॾेखारे।
जवाब न मिलियो, अल्लाह ताला टियों चलाइनो जेको हर इंसान जी ज़ात ते वाक़े थिए थो। अल्लाह फरमाए थो, कुल ऐ नबी चओ, अराअयतुम तव्हांजो छा ख़्याल आहे, इन अख़ज़ल्लाहु समाकुम व अबसारकुम व ख़तम अला क़ुलूबिकुम, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांजो नज़र वठी वठे, अल्लाह तव्हांजो नज़र खसे वठे, केरु इलाह आहे अल्लाह खां सवा, अल्लाह जो अता कयल नज़र तव्हांखे मोटाए ॾेखारे। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांजे कननि जी सिमात वठी वठे, मन इलाहुन गैरुल्लाह, केरु इलाह आहे अल्लाह खां सवा जेको इहा नेमत तव्हांखे वापसि मोटाए सघे। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांजे दिलि ते मोहर हणी छॾे, तव्हां हक़ ऐं बातिल सम्झी न सघो, केरु इलाह आहे अल्लाह खां सवा जो इहे शयूं तव्हांखे आणे ॾेखारे। ताज़ीज़ साथियो, अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि तौहीद जे मसइले खे कसरत सां बयानु कयो ऐं इंतिहाई आम मिसाल ॾेई करे सम्झायो। मक़सदु इहो हो त माण्हू पंहिंजे रब खे सुञाणी वठे ऐं उन जी इबादत करे, उन वक़्तु ई इंसान कामयाबु थींदो आहे। तंहिं करे अल्लाह जो हक़ माण्हुनि ते इहो आहे त इबादत करे, इबादत अहिड़ी जंहिंमें अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए जो हिसो न हुजे, शराकत न हुजे, उन वक़्तु ई उहा इबादत क़बूल आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे हक़ सम्झा, उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ ता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह।